अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां है किंजा फातिमा और ॾिसी रहा है न्यू मेरान न्यूज़। रुक कयूं था ख़बरनि ॾांहुं। शहदादपुर रिपोर्ट फ़कीर मोहम्मद चांडियो शहदादपुर वेझो तेज़ बरसात जे वसकार सबबि पोरियो जो कखाणो घर किरी पट पइजी वियो। औरत समेत 2 ॿार शख़्स ज़ख़्मी थी पिया ऐं बीठल चिंची दॿिजी वई। उन सिलसिले में मिलियल ॼाण मूजिबि 24 कलाक पवंदड़ बरसात सबबि शहदादपुर वेझो गुड़ खुदा दाऊद कपरी में ग़रीब बोरियत फोटो ख़ास केली जे घर जी छत किरण सबबि घर धणी फोटो ख़ास केली जो पुटु गुलाब ऐं धीउ शहज़ादी ख़ास केली सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे सम्स अस्पताल आंदो वियो, जिते ज़ख़्मी गुलाब ख़ास केली खे मथे में टांका लॻाए तबे इमदाद ॾिनी वई आहे ऐं शहज़ादी खे सम्स अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे ऐं घर में बीठल चिंची समेत घर जो सामान टुटी तबाह थी वियो आहे। मुतासिरीन खुले आसमान हेठि वेहण ते मजबूर थी वेठल आहे। होरां समाजी अॻवान इक़बाल जानी ख़ास केली पंहिंजी टीम सां गॾु मुतासिरीन जी मदद करे खाद खुराक समेत हंध बिस्तरा ऐं राशन फराहम करे ॾिनो आहे। राब्तो करण ते समाजी अॻवान इक़बाल जानी ख़ास केली मीडिया खे ॿुधायो त गुज़िरियल राति पवंदड़ बरसात सबबि पोरियत फोटो ख़ास केली जो घर पट पइजी वियो आहे, जंहिं सबबि गुलाब ऐं संदसि भेण शहज़ादी सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं घर में पियल सामान ऐं बीठल चिंची तबाह थी विया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यू मेरान न्यूज़।